नसीराबाद शहर लाइ माहवार 1 करोड़ 60 लख खां बि वधीक बजट हुजण बावजूद शहर जा बुनियादी मसला हल थी न सघिया आहिनि। जॾहिं त ताज़ो 6 महीननि खां पोइ सॾायल इजलास में बि मुख़्तलिफ़ वार्डनि जे काउंसलरनि पेश कयल ख़र्चनि जे तफ़सीलनि खे रद्द कंदे अंगनि अखरनि जी हेराफेरी करार ॾिनो आहे। इन सिलसिले में शहरियुनि तोड़े चूंडियल काउंसलरनि, वाइस चेयरमैन ऐं चेयरमैन पंहिंजा वीचार सिंध टीवी न्यूज़ सां हिन रीति वंडिया आहिनि। ॾाढो ख़ुशि हुआसीं मौजूदा चेयरमैन साहब खां, त पढ़ियो लिखियो चेयरमैन आहे ऐं इंजीनियर शोबे सां हुनजो तालुक़ु आहे ऐं असांजे शहर जे लाइ बहितर नतीजा ॾींदो। लेकिन असां जेतिरो हुन जे लाइ बहितर सम्झो होसीं ओतिरो ॼणो असांखे मोट न मिली ऐं शहर जा मसइला जीअं जो तीअं ई रहिया आहिनि। असां त चऊं था त घणी खोट आहे, हिननि अंग अखर असांखे सही कोन पेश कया। जेके वोचर हिननि जे हथ में हुया अंग अखरनि जा, उहे बि चेयरमैन साहब जे हथ में हुया। ज़ुल्म ॾिसी रहिया आहियूं त छो पियो थिए, उन सभिनी जो जेको ज़िम्मेवार मां सम्झां थो चेयरमैन आहे, वाइस चेयरमैन आहे ऐं टाउन ऑफिसर आहे। उन्हनि जी करप्शन जे करे सॼे शहर सां इहा हालत आहे। TMO मल्हा साहब वेंदे वेंदे बि बाज़रियनि खां कंफर्म ज़रिया आहिनि, जिन खां ख़बर पई आहे त तक़रीबन 15 खां 20 लख रुपया 9 तारीख़ ते बि जेको आहे सो कढाए वियो आहे। हाणे बाक़ी असां वटि 11-12 लख रुपया जेको आहे सो पिया आहिनि। मां सम्झां थो 11-12 लखनि में ही असां जंहिं बाग में बीठा आहियूं, इहो बाग बि असांजो जेको आहे सो ठही न सघंदो। माहवार 1 करोड़ 60 लख ऐं सालियानो 19 करोड़ 20 लख रुपया बजट हुजण बावजूद बि नसीराबाद शहर में अॼु बि सफ़ाई जो बहिरान आहे। स्ट्रीट लाइट जा इंतज़ाम अणपूरा आहिनि। शहर जो 70% हिसो बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। अवाम पारां 4 सालनि लाइ चूंडियल काउंसिल सिर्फ़ अख़्तिलाफ़नि ऐं इजलासनि ताईं महदूद बणियल आहे। ज़मीनी हक़ीक़तुनि ते नज़र रखंदे शहर जी भलाई लाइ को बि ख़ातिरख़्वाह कमु थी न सघियो आहे। इन सिलसिले में सिंध टीवी न्यूज़ खे शहरियुनि ॿुधायो त ख़ासि तौर ते असांजे शहर जी इंक्रोचमेंट, शहर जी सूरत हाल तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। एतिरी इंक्रोचमेंट वधी वई आहे जो पंधु हलण बि ॾाढो मुश्किल थी वियो आहे। उन खां अलावा बरसातूं पवनि थियूं त ड्रेनेज जो को बि सिस्टम सिधो कोन्हे, हींअर ताईं सिधो न थी सघियो आहे। उन खां पोइ शहर जा काफ़ी इलाइक़ा में जंगी वाह आहे, मसण महल आहे, लगारी महल आहे ऐं अवामी कॉलोनी आहे। उन खां काफ़ी ॿिया इलाइक़ा सैयद कॉलोनी आहे। उन में कंहिं बि क़िस्म जी माना हिननि को प्रोपोज़ल ई न ॾिनो हो त कोई हिते पाइप लाइनिंग थींदी, कागज़नि में हुयो बज़ाहिर। ॿिए तरफ़ चेयरमैन टाउन कमेटी इंजीनियर खान मनफुल पोटो न रुगो समूरनि लॻल इल्ज़ामनि खे रद्द करे थो, पर हू दावा करे थो त शहर में करोड़ रुपयनि जा तरक़ियाती कम कराया आहिनि ऐं ताज़ो बि 1 करोड़ 39 लखनि जी NIT कराई आहे। 1 करोड़ 49 लख जी बजट मां 1 करोड़ 11 लख 79 हज़ार असांजी पगारुनि जे मद में वञे थो ऐं पेंशन जे मद में वञे थो। त मां 2 करोड़ खां वधीक जा तरक़ियाती कम कराया आहिनि। असां टाउन कमेटी जे सफ़ाई सुथराई जे लाइ गाॾियूं घटि हुयूं, 6 मां पंहिंजे अहमकारी में चुंगचूं वरितियूं आहिनि। कोशिशि कयूं था पिया त तरक़ियाती कम जे मद में बहितर थिए, पर असांजा गवर्नमेंट ॾे 2 करोड़ 57 लख शॉर्टफॉल आहे जेको रहे थो पियो पगारुनि जे मद में ऐं ॿियनि मदनि में। उहा बि असां उन्हनि खां घुर कई आहे। काउंसिल ऐं चेयरमैन ऐं मुतज़ाद मौक़िफ़ भल कहिड़ा बि हुजनि, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अवाम जे वोट सां चूंडिजी आयल काउंसिल पंहिंजो वक़्तायतो किरदारु अदा करे अवाम खे बुनियादी शहरी हक़ संदन दरवाज़े ताईं पहुचाए। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।